साथियों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद हमेशा ग़रीबनि जी मदद करियो। को बि लाचार बेवस ज़रूरतमंद इंसान किथे बि ॾिसो था त हुन जी हेल्प करियो त जीअं उहा हुन जी परेशानी ॾुख दर्द दूर थी। ऐं असांजे मथां फ़र्ज़ु लाज़िम आहे ऐं इहा ई सुठी इंसानियत आहे त असीं हिक ॿिए खे कमु अचूं। असांजे माशरे में अहिड़ा केतिरा ई फ़र्द आहिनि जेके कंहिं ग़रीब लाचार मज़लूम मथां जबर ज़ुल्म ॾाढ कंदा आहिनि। उन्हनि जी मज़ूरी खाई वेंदा आहिनि, उन्हनि जा हक़ खाई वेंदा आहिनि, उन्हनि ते ज़ुल्म कंदा आहिनि। हिक पासे इंसानियत जी दिलि ॾुखाईंदा आहिनि, उन्हनि ते जबर ज़ुल्म ॾाढ कंदा आहिनि। ऐं ॿिए पासे वरी रोज़ा निमाज़ूं हज उमरा पढ़ंदा पिया आहिनि। पोइ छा उहे रोज़ा हज उमरा निमाज़ूं उन्हनि जा क़बूल पवंदा? हिकिड़े पासे इंसानियत जी दिलि ॾुखाईंदी ऐं ॿिए पासे वरी अलाह खे राज़ी करण लाइ रोज़ा निमाज़ूं हज उमरा पिया कनि। त ईअं न करणु घुरिजे, इंसानियत जी दिलि न ॾुखाइणु घुरिजे। इहा ह्यूमनिटी न आहे। इंसान ई इंसान खे कमु ईंदो ऐं जेकॾहिं इंसान जी मदद न कंदो पोइ केरु कंदो? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, तव्हां मां बहितरीनु उहो शख़्स आहे जंहिं माण्हूअ मां घणनि माण्हुनि खे फ़ाइदो रसे। ऐं मां तव्हांखे यकीननि सां चवां थो त तव्हां जेकॾहिं कंहिं ग़रीब लाचार बेवस शख़्स जी मदद कंदा त जेका तव्हांखे दिली ख़ुशी मिलंदी उहा शायदि कंहिं ॿिए कम मां तव्हांखे न मिले। तव्हांखे दिली ख़ुशी अंदरि महसूसु थींदी, वाक़ई यार अॼु मूं कंहिं ग़रीब लाचार ज़रूरतमंद इंसान जी हेल्प कई, माना तव्हांखे दिलि में फीलिंग महसूसु थींदी, ख़ुशी महसूसु थींदी। त इहा दिली ख़ुशी हासिलु करण लाइ ॿियनि इंसाननि जी मदद करियो। हज़रत अली जो कौल आहे त हज़ारे फ़रिश्ता उन शख़्स जा हथ चुमण ईंदा आहिनि जेको शख़्स कंहिं लाचार बेवस ज़रूरतमंद इंसान जी कंहिं ॾुखिये वक़्त में मदद कंदो आहे। त असांखे घुरिजे त पंहिंजे आस पास में को बि शख़्स बेवस लाचार ज़रूरतमंद आहे त असां उन जी हेल्प करियूं त जीअं उन जी उहा तकलीफ़ दूर थी। ऐं इहा ई सुठी इंसानियत आहे ऐं असांखे इंसानियत ई क़ाइमु करणी आहे। इहो असांजे तव्हांजे मथां फ़र्ज़ु आहे। महिरबानी।